आहिनि त हेडलाइन न्यूज़ जो समूरनि ॾिसंदड़नि खे सलाम। अली अकबर सोलंकीअ जे आवाज़ सां चैनल मोली मीरपुर ख़ासि रोड भरिसां क़दीम वसंदी ॻोठ साहिब खान मिलियाणी मां ताज़ो वसियल बरसातुनि जो पाणी न निकिरी सघियो आहे। रस्ता ऐं घिटियूं पाणीअ सां ॿुॾल आहिनि ऐं माण्हू अच वञ में तमामु घणी ॾुखियाई महसूसु करे रहिया आहिनि। पाणी जमा थी वञण ऐं गंद किचिरो वधी वञण करे मच्छरनि ऐं मक्खियुनि जो पिणु आज़ार वधी वियो आहे। नतीजे में माण्हू मलेरिया बुख़ार गैस्ट्रो ऐं चमड़ी जी बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। इंतिज़ामिया जी लापरवाही ऐं ग़ैर ज़िम्मेवाराना रवैये जी हद इहा आहे त हिन ॻोठ खे पीअण लाइ साफ़ पाणी बि न आहे। ॻोठ में लखें रुपयनि जी लाॻत सां वाटर सप्लाई जी टांकी पिणु ठहियलु आहे, पर उहा बहाल न हुजण करे ॻोठाणा पीअण जे साफ़ पाणीअ खां महरूम बणियल आहिनि। जॾहिं त बरसाति ऐं गटरनि जे नेकाल जो को बंदोबस्तु न हुजण करे गंदो पाणी क़ब्रिस्तान खे नुक़सानु पहुचाए रहियो आहे। इन हवाले सां ॾिसंदा दानियाल सोलंकी जी हीअ रिपोर्ट। सॼे जो क़ब्रिस्तान में निकाल आहे, 1500 घर आहिनि। बराए महिरबानी वसवारनि खे चऊं था त हीउ पाणी कढरायो वञे, मच्छरनि जो प्रेशर लॻारायो वञे। मच्छरनि जो घणो आज़ार आहे असांॾे। मस्जिद बि गटरनि जे पाणी सां भरी पई आहे, मींहनि जे पाणी सां भरी पई आहे। इमाम बारगाह मींहनि जे पाणी सां भरी पई आहे। बराए महिरबानी इहो पाणी कढियो वञे। साहिब खान मिलाणी जो क़ब्रिस्तान गटरनि जे पाणी सां, बारिश जे पाणी सां सफ़ा अचण वञण जो रस्तो न आहे। आले उहिदे वारनि खे असां एतिजाज करियूं था त बाबा असां वॾो इशू जेको आहे इहो क़ब्रिस्तान जो आहे। घटि में घटि 1200-1300 घर आहिनि असांजे ॻोठ जा। पूरे ॻोठ जो पाणी गटरनि जो हिते थो अचे। हीउ बरसातनि जो पाणी कोन थो अचे, घणो त गटरनि जो पाणी आहे। ऐं वॾी निशानी त हेॾां हीउ पैंप पियो वञे क़ब्रिस्तान जे मथां, इहो मुक़ामनि जे मथां यको गटरनि जो पाणी पराए बनियन में पियो वञे। असांखे वॾी तकलीफ़ इहा आहे त क़ब्रिस्तान खोटण जी महिल जेॾी महिल खोटूं था रुॻो हेठां नालियुनि जो पाणी, किनो पाणी थो निकिरे।